ख़बर मां पहुचाईंदा हलूं। सखर मां जिथे खोराक खाते घोटकी में करप्शन रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। एहतसाब अदालत खोराक खाते जे अॻूणे डिप्टी डायरेक्टर समेत 9 ॼणनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। अपडेट कंदा हलूं। सखर मां खोराक खाते घोटकी में करप्शन रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। एहतसाब अदालत खोराक खाते जे अॻूणे डिप्टी डायरेक्टर समेत 9 ॼणनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। जवाबदारनि पारां ॾोह वञण खां इनकार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शाहिद चन्ना खां। जी शाहिद। बिल्कुल घोटकी खोराक खाते में करप्शन रेफरेंस केस जी ॿुधणी थी आहे। करप्शन रेफरेंस केस जी ॿुधणी एहतसाब अदालत जे जज फरीद अनवर काज़ी कई आहे, जॾहिं त एहतसाब अदालत खोराक खाते जे अॻूणे डिप्टी डायरेक्टर समेत 9 ॼणनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। जवाबदारनि पारां ॾोह मञण खां इनकार करे छॾियो। अदालत पारां शाहिदनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। नेब सखर जवाबदारनि ते 12 करोड़ 86 लख 75,240 रुपया करप्शन करण जो रेफरेंस दाख़िल किया हो। जवाबदारनि में सखर जो अॻूणो डिप्टी डायरेक्टर ख़ुद अनीस रहमान महर समेत घोटकी ज़िले सां तालुक़ रखंदड़ फिलोर मालिक अशोक कुमार, ज्ञानचंद, विष्णुमल ऐं ॿियनि ते फ़र्द जुर्म लागू किया वियो आहे। अदालत ॿुधणे जी तारीख़ 21 मई ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी ठीक है शायद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।